पाणी वसीलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर सईद खुर्शीद अहमद शाह चयो आहे त सोशल मीडिया ते सियासतदाननि खां सवाल पुछिया पिया वञनि त मुल्क अहिड़ी सूरत-हाल में छो आहे। उन्हनि खां 35 सालनि जो हिसाब घुरियो पियो वञे, पर उन्हनि खां केरु बि पुछण वारो ई न आहे। जिन मुल्क में मार्शल लॉ हयूं, मुल्क में क्लाशनकोफ ऐं हीरोइन जो कल्चर आम थियो, मुल्क दहशतगर्दी ऐं तालिबानाइज़ेशन जो शिकार थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख मूजिब सखर में IBA में उस्तादनि में ऑफर ऑर्डर विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे हुन चयो आहे त अफ़सोस आहे त मुल्क में रुगो 13 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ख़ीरो करण जी गुंजाइश आहे ऐं असांजो 127 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ाया थी रहियो आहे। हुन चयो आहे त सोशल मीडिया ते मार्शल लॉ लॻाइण वारनि खां अवाम खे पुछणु घुरिजे त डैम छो न ठाहिया विया। असां सियासतदान आहियूं ऐं हिकु ख़राबु सियासतदान बि मार्शल लॉ खां किरोड़े भेरा बहितर आहे, छाकाणि त हू क़ौम खे जवाबदा आहे। कूड़ ऐं करप्शन करण वारो सियासतदान नथो थी सघे। हिकु गंदे मच्छी सॼे तलाउ खे गंदो कंदी आहे। माण्हुनि जे ज़हननि में इहो वहिजी वियो आहे त सियासतदाननि संदनि वोटनि सां सिर्फ़ु अयाशी कनि था। मूं सखर खे तालीमी शहर बणायो आहे। इलाइक़े खे 5 यूनिवर्सिटियूं ॾिनियूं आहिनि। 3 महीननि अंदरि सखर में केमिस्ट यूनिवर्सिटी ठही रही आहे। सखर में IT टावर तामीर थी रहियो आहे, जंहिंमें 3000 नौजवान रोज़गार हासिल करे सघंदा। ICVD ऐं SIUT अस्पतालूं तामीर कयूं वयूं आहिनि ऐं कैंसर अस्पताल जो जल्द इफ़्तिताह थियण वारो आहे। उन मौक़े ते खुर्शीद शाह 801 GST उम्मीदवारनि में ऑफर ऑर्डर पिणु विरहाया।